अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जे ड्रामे जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका हूँ। जेको न्यू सॉफ्ट सीरियल सिंध टीवी जो पंहिंजा वेरी आहे, हुन जे बारे में तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं दोस्तों। पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कयो दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हुन जो डायरेक्टर चौधरी अली असगर सईम आहे। सिंध टीवी जो सॉफ्ट सीरियल धमाकेदार आहे दोस्तों, जंहिंमें फुल एक्शन ॾेखारियो वेंदो। जीअं त चौधरी रमन में तव्हां ॾिसंदा आहियो, जीअं तकरार में लठबाज़ी थींदी, हिकु बहितरीनु माण्हुनि खे पसंदि हूंदी उहा कहाणी तकरार जी। त ईअं ई हे ड्रामो बि माना बहितरीनु हूंदो। कहाणी त हिन जी मुख़्तलिफ़ हूंदी, पर तकरार वांगुरु एक्शन वग़ैरह हूंदो हिन में। ऐं जीअं त तव्हांखे ॿुधायोसीं त कास्ट जेका रियासत ड्रामे जी मां साम्हूं अची चुकी आहे। त हिन जी जेका पंहिंजा वेरी ड्रामो सिंध टीवी जो सॉफ्ट सीरियल आहे दोस्तों, त हुनजी कास्ट बि माना मुकमल थी चुकी आहे, पर उहा साम्हूं न आई दोस्तों। हुनजी माना राज़ में रखियो वियो आहे दोस्तों, जीअं हुनजा टीज़र हाणे थींदा। बाक़ी हुन खां अॻु में हुनजो को बि माना अहिड़ो रीज़न ज़ाहिर न कंदा, जे अॻु में माना अदाकारनि जी या हुननि जी डिटेल ख़बर न पवंदी असांखे। बाक़ी काफ़ी अदाकार जेके हूंदा दोस्तों, त उहे तकरार जा हूंदा। सिंध टीवीअ वारनि हिकिड़ो उसूल अपनायो आहे दोस्तों, त हू पंहिंजी हाणे का बि शइ जेका त ड्रामे ऑन एयर थियण खां अॻु में ज़ाहिर न कंदा। पोइ उहा ड्रामे जी कास्ट हुजे या ड्रामे जी रिकॉर्डिंग जो जेको टाइम हुजे, उन ते अदाकार काफ़ी जेके अॻु में पंहिंजा चैनल ठाहे या वीडियोज़ रखंदा हुआ, उन्हनि ते बि पाबंदी आहे सिंध टीवी इन जे करे। छो त पोइ बाद में जेको आहे त सॼी साम्हूं अची थी वञे शइ, त जेको ड्रामे ॾिसण में उहो मज़ो नथो रहे दोस्तों। इन जे करे सिंध टीवी वारनि जो इहो उसूल अपनायो आहे त का बि शइ हेॾे होॾे न थिए जेसिताईं असांजो ड्रामो ऑन एयर सिंध टीवी ते थिए। पोइ हुनखे छा आहे त व्यूज़ हुनखे मथे मिलंदा दोस्तों। बाक़ी तव्हांखे ॿुधायूं त कास्ट हिन में हिक खां हिकु ग्रीन कास्ट आहे दोस्तों, सफ़ा ज़बरदस्त। तव्हांखे ॿुधाईंदा रहूं त हीउ पंहिंजा वेरी जेको ड्रामो आहे चौधरी असगर हिकु धमाकेदार अंदाज़ में खणी असांजे साम्हूं अची रहियो आहे। त ड्रामो ॾिसण न विसारींदा, तमामु जल्द तव्हांजे साम्हूं टीज़र ऑन थींदा। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में गॾु।